ठारूशाह खां रिपोर्ट करे रहियो आहे मीर फारूक नेहराज। ठारूशाह में पीपी अगवान मोटरवे करप्शन स्कैंडल जे मुख्य जवाबदार रहमतुल्लाह सोलंकी जे घर ते ज़िले नौशेरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी चढ़ाई ज़मीन जी मालिकी तां थियल झेड़े जे केस में घुर्बल जवाबदार रहमतुल्लाह सोलंकी ऐं संदसि भाइरनि जी गिरफ़्तारी लाइ छापो हंयो वियो। जवाबदार न मिलण करे केस में घुर्बल संदसि प्राडो गाड़ी ऐं मुलाज़िम खे पुलिस गिरफ़्तार करे वई। केस में ॼाणल जवाबदार हथ अची न सघिया। राब्तो करण ते डीएसपी भेरिया मंज़ूर अहमद लेखे ॿुधायो त ठारूशाह भरिसां ॻोठ कायम सोलंकी में 3 एकड़ ज़मीन जी मालिकी तां संदसि सोटन मोहम्मद सोलंकी ऐं एडवोकेट शेर मोहम्मद सोलंकी सां मामलो हलंदड़ हो, जंहिंजी अॼु इंक्वायरी रखियल हुई। जॾहिं त मुंहिंजे निगरानी में हलंदड़ इंक्वायरी दौरान रहमतुल्लाह सोलंकी ऐं संदसि भाइरनि फरियादी मोहम्मद सोलंकी मथां हमलो करे ॾिनो, जंहिंजो मथो फाटी पियो। जंहिं बाद ज़ख़्मी जी फरियाद ते जवाबदार पीपी अगवान रहमतुल्लाह सोलंकी, संदसि भाइर हुसैन सोलंकी, नेमतुल्लाह सोलंकी, नवीद सोलंकी समेत 19 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो। जॾहिं त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि व्हाइट हाउस घर ते छापो हंयो, जितां जवाबदार फरार थी विया ऐं केस में घुर्बल संदसि प्राडो गाॾी ऐं हिकु मुलाज़िम खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त ॿियनि जवाबदारनि खे पिणु जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। जॾहिं त ॿिए पासे राब्तो करण ते इल्ज़ाम हेठि आयल पीपी अगवान रहमतुल्लाह सोलंकी ॿुधायो त मुंहिंजे घर ॿाहिरां असांजी 3 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते मुंहिंजा सोट ॾाढ करे ज़मीन काहे रहिया हुआ। मना करण ते हुननि हमलो बि असां मथां कयो ऐं केस बि असांजे मथां दाख़िल करायो आहे। हुन चयो त वकील शेर मोहम्मद सोलंकी पुलिस खे अगरी रिश्वत ॾेई मुंहिंजे घर मथां पुलिस चढ़ाई कराई आहे ऐं पुलिस असांजे घर में घिड़ी चादर चौदीवारी जो तकदुस पायमाल करे मुंहिंजे प्राडो गाॾी, हिकु मुलाज़िम ऐं ॿियो क़ीमती सामान खणी वई आहे, जंहिं ख़िलाफ़ अदालत सॻोरीअ जो दर खड़कायो वेंदो।